वठो बिलाल अज खुश थी रब तुंहिंजे इश्क जी सफ़ाई पेश कया तुंहिंजे मोहब्बत जी दलील पेश कया बिलाल अज तूं कामयाब थी वियो आहीं तोखे लख मुबारक हुजनि हज़रत बिलाल बस बांग जो चई तेरा तेरा मुझा प्यारा रोशनी रोशनी थियण लगी ये किनारू कजू बिलाल जे इश्क जी सदाकत साबित थी उन्हीं बिलाल खे सोने हबीब पता मक्का वारे दी फरमाया आंख धरे फरमायो बिलाल ही मुझा महबूबा फरमायो बिलाल अज काबे जी छत ते चढ़ी बांग त वधा बिलाल चढ़ी वियो छत ते चढ़ी मुंहिंजा बि दोस्तो हैरत जे जहान में थी वियो ताजुब जे मक़ाम में थी वियो मैदान में कबरन में पहाड़न में मदीने में बांग ॾियारी मुंहुं मुंहिंजो खाने काबे ॾे क़िबले ॾे हूंदो हो अॼु त क़िबला तव्हां मूंखे काबे जी छत ते चाढ़े छॾियो आहे अॼु मां केॾा कयां केॾा चहिरो कयां सोने हबीब मुर्की फरमायो जो बिलाल मां काबे जो बि काबो आहियां अॼु मुंहिंजा मुंहुं करे बांग आला हजरत ये तो कौन फरमायो हाजियो आओ शहंशाह का रोजा देखो अरे काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो काबा तो देख लिया अब काबे का काबा देखो काबे भी सबूत नो अल्लाह की दरबार में अर्ज के मुंडा मौला इजाजत दे त मां वनी रसूलन दे सरदार दी इजाजत करे अचा हाज़री दई अचा रब करीम इजाजत रनी आ काबो हलो अरे काबो महबूब दे इंदो आ पर महबूब दे गुलाम दे भी इंदो आ हजरत इब्राहिम बिन अदहम मुझा प्यारा काबे जी ज़ियारत जे लाइ निकतो आ कदम कदम ते बबरकात नफल परंदो अचे त काबे खे ॾिसां अची मके पहुतो आ हेॾा बीबी राबिया बसरिया भी घुमंदी घुमंदी ओ वादी मक्का में आई आ वादी मक्का में चे भी थी आ हेॾा इब्राहिम भी मके में पहुतो आ जे ॾिसे त बैतुल्लाह आहे कोन का क़िबलो आहे कोन को अर्ज़ की मुझा मौला जंहिंजे करे मुंहिंजे पेरनि में निकूं पइजी रहियूं पेरनि में छाला पइजी रहिया बबरकात नफल परंदो कदम कदम ते अची तो आया जंहिंजे लाइ आयो आया तो मौजूद न है आवाज आयो ओ इब्राहिम तरसो मुझो काबो बीबी राबिया बसरिया जी ज़ियारत करे रहियो आहे वादी मक्का में ज़ियारत करे रहियो आहे तरस मोटी थो अचे अर्ज़ की मुंहिंजा मौला मां काबे जी ज़ियारत जे लाइ बीबी राबिया बसरिया ते आई बि कोन पोइ बि मुंहिंजा मौला काबो ओॾे हली वियो आहे ॻाल्हि छा आहे रब करीम फरमायो ओ इब्राहिम तूं काबे खे ॾिसण आयो आहे बीबी राबिया बसरी काबे जे मालिक खालिक खे ॾिसण आई आहे त जेके मूंखे ॾिसण आया आहिनि जेके मुंहिंजो इश्क रखी आया आहिनि काबो उन्हनि जी ज़ियारत कंदो आहे काबो उन्हनि जो तवाफ़ कंदो आहे भाई बि बिस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह रस्ते खां वञे पियो हिकिड़ो आशिक वेठो आहे मजज़ूब बुज़ुर्ग आहे फरमाई भाई बि केॾा तयारी आहे चई वञा पियो हज ते काबे जो तवाफ़ कर फरमाई पंध कंदे ऐं मुंहिंजो ई तवाफ़ करे छॾ काबे जो तवाफ़ ई आहे साईं फरमायो इहो वरी कीअं तुंहिंजो तवाफ़ काबे जो तवाफ़ पर फरमायो हां फरमायो अखियूं बंदि कर अखियूं जो बंदि कयई त हज़रत भाई बि पियो ॾेखारे त काबो ख़ुदि उन मजूब जो तवाफ़ जो करे तवाफ़ वेठो करे पुछी काबा ही छा काबे जवाब ॾिनो नहनु अक़रब कहंदा कहंदा ते सोना साडे वेड़े आया अरे हथल वरीद दी सेज विछा के साडे अंदर डेरा लाया वसी अल्फ से कुंदी शमा जला के साडा लूलू आ चमकाया आदम यार वसे विच घर दे असा इवें शोर मचाया अरे ए दुनिया नहीं मंजिल सादी साडे दूर दराज बसेरे मलक फलक सब हेठियां वसीदे साडे रुतबे होर उचेरे आजम ओ वतन है सादा जिथे जात कदीम दे डेरे मुझा प्यारा काबो चवण लॻो ओ भाई अबीद छो न तवाफ़ कयांस छो जो उन पंहिंजी दिलि खे एॾो तक़ाबुल कयो आहे जो रब पाक पाण जी दिलि में वेठो आहे त मां पंहिंजे रब जो तवाफ़ करे रहियो आहियां हिन जी दिलि में अल्लाह जो घर आहे अल्लाह साईं पाण थी वेठो आहे जलवा अफ़रोज़ आहे इन जे करे तो तवाफ़
پئی ہاں تو مارے طواف کا وڈو ثواب ملی پئی مقام ملی پئی ہاں مجاہدی دوستو بزرگو اللہ جو گھر کعبو عاشقن دے لا ہلندو ہے محبوب دے غلامن دے بھی ہلندو ہے محبوب دے غلامن سا محبت کندو ہے شاہ عبد اللطیف بھٹائی رحمت اللہ علیہ عالم سگورا آیا سائیں تمبورا چھڑیو حساب چھڑیو قصو مختصر سائیں فرمایو نماز پڑھو کل گال کے دسبو سائیں تے نماز پڑھائی مجھا پیارا ہکڑی رکعت کعبے دا 3 رکعت شمال دے 3 رکعت جنوب دے چوتھی رکعت دا مشرق دے پڑھایو کیا سب ہلیا حضرت عبدالرحیم گروڑی کول ویو پیر پیچھے نماز پڑھی پوری کیائی نماز ختم تھی حضرت شاہ عبداللطیف بھٹائی فرمایو عبدالرحیم چھا بلا تو فقہ کول پڑھو چھا بلا مسئلہ کول پڑھا تھی تے کعبے کھا چہرو ہتے نماز کان تھیندی کیا سب نماز توڑے تو نے نماز توڑی پان فرمایو الٹی چال چلتے ہیں دیوانگان عشق ارے آنکھوں کو بند کرتے ہیں دیدار کے واسطے طیبہ سے منگائی جاتی ہے سینوں میں چھپائی جاتی ہے توحید کی میں پیالوں میں نہیں نظروں سے پلائی جاتی ہے توحید کی میں پیالوں میں نہیں نظروں سے پلائی جاتی ہے حضرت ابراہیم گروڑی غرض کیو کہ بلا منہ ڈٹھو عاشقن جو عجیب چال ہوں جو کدے ہیڈا کا منہ کریو کدے ہیڈا کا کہو کدے ہیڈا آخر وجہ تیری جب منہ اکھیں بند کرے توجہ تلواری ہلائی تو منہ کے نظر آیو تو تو نماز پڑھایو کیا پر اواں دا بئی پیر مبارک کعبۃ اللہ شریف دے وچ میں آن تو کعبے دے اندر بھی نماز پڑھایو کیا پوتے دے کری ہیڈا منہ کرو تب جائر ہیڈا منہ کرو تب کعبو ہیڈا منہ کرو تب کعبو اللہ سائیں پتے عاشقن کے ایو مقام عطا فرمایو محبوب دے عاشقن کے مقام جدے چاہن تے کعبے دے وچ میں بھی نماز پڑھائیندا اے جدے اشارہ کل حکم کل تے کعبو ہی سامنے کرے دکھاریندا سے مولوی صاحب داتا علی حجری یارو مثال دی تاں کے دکھا رہے ہو یہ مان کے اگے کے دکھا رہے لاہور میں کعبو علی آیا مجاہدی دوستو بزرگوں پیر وجیہ الدین مکہ پاک جو بزرگا انہیں جو فقیر بغدادی بادشاہ پیران پیر دستگیر بتایو دستار بدی بتایو سائیں مکلو تو منہ پڑھائے چھڑیو تو کہ پیران پیر تجھی دستگیر بادشاہ تجھی دستار بندی کندو اتے ون آئیو پیرن کے دربار میں سائیں جن ویٹھان ذکر جو حلق لگو پیا کہ متھا تے بیٹھو سائیں جن منہ میں نہارے پان فرمایو مریدو فقیرو کہ پانا کون آئیو ان کے وجیل دن مکلو پانا کون آئیو ان موکلو چھا دینا آئیو ہائے ہائے دستگیر بادشاہ دی گادیا دستگیر بادشاہ جو آستانو ان دے بچن جو ہے لنگر ہے مجا جلسہ ہے مدرسہ ہے محبوب سبحانی کے بچن جو ہکڑی صدا محبوب سبحانی کے بہر سائیں تجھے بچے جے در تے ہلی آیا ہے خالی نہ موٹا ہے اے ہو بھی عرض کرنے دو پیرن دے پیر ہے سرکار غوث اعظم او نظر کرم خدا را میرا آسا بھر دے میں فقیر ہوں تمہارا میرا خالق آسا بھر دے میں فقیر ہوں تمہارا وہ آئے الفقیر اطلاع بھی عرض کرے مولا علی کا صدقہ گنجے شکر کا صدقہ مولا علی کا صدقہ گنجے شکر کا صدقہ میری لاج رکھ لے یارو میں مرید ہوں تمہارا سرکار غوث اعظم سرکار غوث اعظم جھولی کو میری بھر دو ورنہ کہے گی دنیا جھولی کو میری بھر دو ورنہ کہے گی دنیا پھرتا ہے مارا مارا سرکار غوث اعظم ارے دامن پسارے در پر لاکھوں علی کھڑے ہیں اساں جاتی جے شہر میں حضرت مغل پیر بادشاہ رحمت اللہ علیہ جو ایک سید جو فیصلے کرنے دیلا پیرن جو پیر بغداد خالی جاتی میں آئو انہا وہ آستانو موجود اج بھی دلے اللہ راتی دیا کہ رات پیرن جو پیر آئو فیصلوں کہیں خدا جو قسمہ آشکل پہ جی نگاہن پر چھوا اج بھی اتے پیر جھولیوں پھیلائے روانی طور پر پیر
आस्ताने की भेदार ओ दामन पसारे दर पर लाखों वली खड़े हैं, बटता है तेरे दर पर कौनैन का खजाना सरकार गौसे आज़म। अरे मीरा बने हैं दूल्हा महफिल सजी हुई है, मीरा बने हैं दूल्हा महफिल सजी हुई है, ओ मीरा बने हैं दूल्हा महफिल सजी हुई है, सब आलिया बाराती क्या खूब है नजारा सरकार गौसे आज़म, सरकार गौसे आज़म। मुझा प्यारा दोस्तों हज़रत पीरन जे पीर फरमायो हे पाणा कोन आयो आ बची हुती न मोकलियो आ भले हाणे वेहे वेठो ख़बरूं आ करूं थियूं अर्ज़ करण लॻो क़िबला तव्हांखे कई ॿुधायो त मूंखे पंहिंजे पीर मोकलियो आ तव्हांखे ख़त लिखी छा या पैगाम आयो पाण फरमायो न न अञा दिल पढ़ियो आहीं पर करियो नाहीं हली आ मुंहिंजा बि दोस्तो मस्जिद शरीफ़ में वठी आ सादी सीधे पासे खां बिहारे पाण हीअ जो फरमायो निहार जे निहारे त मस्जिद जे दीवार जे पासे में काबो आ तव्हां भले थो पियो सॼो मके जो शहर अची भी रहियो आहे पाण फरमायो ओ वजी हुतीन जा फ़क़ीर जेका काबो लिकियल न आहे उन खां तुंहिंजो पीर वजी हुतीन बि लिकियल न आहे। काबो गुलामनि जे इशारे ते हली ईंदो आहे पीरनि जे पीर जे इशारे ते हली ईंदो आहे मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं महबूब जे गुलामनि जे काबो अचे महबूब त महबूब आहे रसूलन जो सरदार रसूलन जो सरदार आ काबे के एहसान याद हा तो वो दौड़ हो कैसो सच बुत रखा हा आमना जे लाल अची कढा आमना जे लाल मुखे पाक कयो आमना जे लाल मुझे ताक कयो दुनिया सड़ी महबूब जे शौक में मुझे दीदार करे थी पई इन जे करे इजाजत ते मुझा मौला एक बेरो इजाजत दे सजी कायनात जा मुसलमान तुझे महबूब जी जियारत कन मुखे भी इजाजत दे ती खया थी महबूब के दिसंदे वनी रसूलन जे सरदार जी जियारत करे ता काबो महबूब जी दरबार में हली आयो जियारत कई अर्ज की सुना जेको हुकुम हुजे मां पूरो करण तैयार आहियां भवन फरमायो मुंहिंजी उम्मत जे लाइ छा कंदे अर्ज कई या रसूल अल्लाह तव्हांजी उम्मत जे लाइ कंदुसि जेको मुंहिंजो हज करे वेंदो उन खां तव्हां बेफ़िक्रा थी रही रहियो उनखे जन्नत वठी ॾियण मां बैतुल्लाह जो कमु मां अल्लाह जे घर जो कमु आहे भवन फरमायो अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जेका तुंहिंजा उम्मती हज जो इरादो करे निकिरंदा पहुची कोन सघंदा वाटनि ते फ़ौत थी विया मौत बरहक आहे रस्ते में बि अची सघे थो किथे बि अची सघे थो अबा मौत बरहक आहे या न आए मौत याद है न चतुवड़ा चमन में अहीं ॾींह चार मिठो मुल्क पंहिंजो न भुलजी विसार चतुवड़ा चमन में अहीं ॾींह चार मिठो मुल्क पंहिंजो न भुलजी विसार फखर नाज़ एॾो बुलबुल करण पार ना है इहो वण गुलाबी कैसा वफादार ना है हिता पर हजार उजाला हलाया छॾे तोखे तुंहिंजा अपना हलाया हिता पर हजार उजाला हलाया छॾे तोखे तुंहिंजा छोड़े जो याद तोखे हिकु बार ना है इहो वण गुलाबी कैसा वफादार ना है हमेशा बगल में बहारूं लहूं दिले थी जीते सितारूं न हूं चमन बेबका पे तो इतबार ना है इहो वण गुलाबी कैसा वफादार ना है नथी मगरूर ऐ बंदा नथी मगरूर ऐ बंदा से बदर दिल पे जद लाल जी बोली में कोई नथी मगरूर ऐ बंदा इनई जो बल जवानियत ना है भर वसो बिल्कुल सफा हिन जिंदगानियत नथी मगरूर ऐ बंदा नथी मगरूर ऐ बंदा इनई जो बल जवानियत ना है भर वसो बिल्कुल जरा हिन
अजल जो ना है तोखे गम, अजल जो ना है तोखे गम। अथई पवणो कबर से कम, अथई पवणो कबर से कम। नखिल तू खानदानीअ ते न आहे भर, हसो बिल्कुल जरा हिन ज़िंदगानीअ ते। नथी मगरूर ऐ बंदा, नथी मगरूर ऐ बंदा, इन्हीं जो बन जवानीअ ते न आहे भर, बसो बिल्कुल जरा हिन ज़िंदगानीअ ते। काबतुल्लाह शरीफ अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह, जेके वात ते मरी विया मुंहिंजी ज़ियारत करे न सघिया, मुंहिंजो तवाफ़ करे न सघिया, ओ दिलबर उन्हनि जे लाइ बि परेशान न थींदा, उन्हनि खे बि जन्नत वठी ॾियण मां बैतुल्लाह जो जुम्मो आहे। बाबल फरमायो ॿियो मुंहिंजी उम्मत जे लाइ छा कंदे? अर्ज़ की या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, जेके ज़ियारत ईंदा उहे बख़्शिबा, जेके पहुची न सघंदा रस्ते में फोती वेंदा, उन्हनि खे शहादत जो बि दर्जो मिलंदो, हर साल जे हज जो सवाब बि मिलंदो। पर उहे माण्हू, उहे आशिक, उहे तुंहिंजा उम्मती जेके सिक मोहबत रखी ओ दुनिया जे अंदरि घरनि में मरी वेंदा, पैसा दोकर न हूंदा जो मुंहिंजो अची दीदार करे वञनि, राणा मुंहिंजी मोहबत में जेके पसां ॾेई वेंदा, दम ॾेई वेंदा, मां तो मोहम्मद सां वाइदो थो कयां आका, उन्हनि खे बि क़यामत जे ॾियारे जन्नत वठी ॾियण मां काबे जो कमु आहे। बाबल फरमायो हाँ काबा, अॼु दिलि ख़ुशि करे छॾी अथई, मुंहिंजे अहसान जा बदिला लाहे छॾिया अथई। मूंखे उम्मत जो ई फिक्र आहे, मूंखे उम्मत जो ई ग़म आहे। मुंहिंजे उम्मत खे जेतिरो बख़्शाईंदे अल्लाह साईं ओतिरो तोखे नवारे छॾींदो, क़यामत ताईं आबाद हूंदे। मुंहिंजा बि दोस्तो बैतुल्लाह शरीफ रसूलनि जे सरदार जी ज़ियारत कई आहे, हली ज़ियारत कई आहे। और मुंहिंजा प्यारा अल्लाह से इंशाअल्लाह साईं तव्हांखे काबे शरीफ जी ज़ियारत नसीब फरमा, सब क़िबले जी ज़ियारत नसीब फरमा। अॼु उहो असर आहे, उहो तासीर आहे। हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, हिकिड़े ॾियारे घरों निकितसि काछूं कढण जे लाइ, काछूं वठी अचां, घर वारा ॿारनि उन ते रद पचा कनि, इन नियत सां आयो आहियां, ॾिसां त हिकिड़ो हमरा आहे, ॿई पेर कचा पिया आहिनि, ॿई ॿाहूं कचियूं पियूं आहिनि, घिसकंदो पियो अचे। मूं अची पुछा कई, अदा ए ख़बर केॾा तयारी आहे? चई साईं वञा पियो हज जी तयारी करे बैतुल्लाह जी ज़ियारत करण जे लाइ, काबे खे ॾिसण जे लाइ, मदीने वारे साईं जे रोज़े खे ॾिसण पियो वञा। ऐं साईं दुआ कजो त साईं मुर्गी पिया, मुर्गी फरमायूं अदा तोखे ख़बर आहे काबो केतिरो परे आहे, मको केतिरो परे आहे, कई मंज़िलूं कयूं हिन हाल सां कीअं वञी पहुचंदे, कॾहिं वञी पहुचंदे? पाण फरमाईंदी पुछण से ई पसंदि, जॾहिं कॾहिं प्रिय खे डोरी ॾिसनि अङण अजीबनि जा। साईं सदाऊं हलंदे हलंदे अॼु अल्लाह साईं सदा पूरी कई आहे। जॾहिं बि हाजियुनि जा टोला ॾिसंदो हुउसि त इहो अर्ज़ु कंदो हुउसि, हाजी हज वञो था चइजां ही उनिया पोइ अंदरि रोज़े वेही, चइजां ॾुखीअ जो वॾो रापो, हाजी हज वञो था, हाजी हज वञो था चइजां ही उनिया पोइ अंदरि रोज़े वेही, चइजां ॾुखीअ जो वॾो रापो, हाजी हज वञो था। सवे सलातूं सवे सलामा चइजां मिठे मुहम्मद खे मुदामा, सवे सलातूं सवे सलामा चइजां मिठे मुहम्मद खे मुदामा। वो जॾीअ जो न अजान बा, जॾीअ जो न अजान बा, सिवा तो जिया पोइ अंदरि रोज़े वेही, चइजां ॾुखीअ जो वॾो रापो, हाजी हज वञो था, हाजी हज वञो था चइजां ही उनिया पोइ अंदरि रोज़े वेही, चइजां ॾुखीअ जो वॾो रापो, हाजी हज वञो था। करे वटि सफ़र जा अदा सां दसायो, वॾा मीर मुरसल जे जो हुक्म आयो, वठी वाट हलऊं, वठी वाट हलऊं, छॾे सांगसिया पोइ अंदरि रोज़े वेही, चइजां ॾुखीअ जो वॾो रापो, हाजी हज वञो था, ओ हाजी हज वञो था चइजां ही उनिया पोइ अंदरि रोज़े वेही, चइजां ॾुखीअ जो वॾो रापो,
मां साईं पानी ढक पियारो सैयद दादा आयो लंगर पानी करायो मूंखे दुआ कयो पुठी थपड़े चढ़ियो इंशाअल्लाह वञी बैतुल्लाह जो दीदार कंदासीं रसूलनि जे सरदार जी ज़ियारत थींदी इमाम जाफर साहब पानी प्यारो नगर कराए दुआ कराए मुझा भी दोस्तों बुजुर्गो यो बेचारो जदड़ो निकलो है साईं फरमाए तो आऊं हैरान हो की पैदलो उन साल मुझो भी इरादो हुजे हज पढ़ देला मां वञा वञी ॾिसां अरफात वारे मैदान में ओ मुझा भी दोस्तों उन जाए ते जिते माण्हू कुर्बानी पेश कंदा आहिनि तो बकर वेठो तुए ऊठ वेठो तुए कुर्बानी वेठा दीन उते ॾिसां त माण्हू जो मजमू लॻो पियो आहे सोचो ॾिसां जो मजमू छा कया वञी जो निहारा सुभान अल्लाह ओ जबल वारो जदड़ो विच में वेठो आ हथ बई मथे आसमान दे रब करीम जी दरबार में अर्ज पियो करे मुझा मौला अज को बकर कुर्बान करे रहियो आ को उठ कुर्बान करे रहियो आ को छा कुर्बान करे रहियो आ मौला मां मिस्कीन आहियां मूं वटि का शइ कान्हे का जो मां बकर कुर्बान कयां रहां हे जदड़ी जान आ जंहिंजा ॿई पेर कचिया पिया आहिनि ॿई ॿाहूं कचियूं पियूं मौला बकरे जी जाइ ते कुर्बानी पेश थो कयां मुंहिंजी जान जी कुर्बानी क़बूल फरमा दुआ वेठो घुरे अखिर मां ज़ारो कतार गोरा वहन था पिया ओ दुआ वेठो करे हुजाग रोए वेठो अजीब मंज़र लॻो पियो आहे उन मूंखे बि रोआरे वेठो आहे हथ ॿई मथे आहिनि मुंहिंजा मालिक मिठा हीअ जान तुंहिंजी आहे अॼु तुंहिंजी राह में कुर्बान थो कयां मौला बकरे जी ताक़त न आहे अॼु दुंबे जी ताक़त न आहे मुंहिंजा मालिक मिठा इन जदड़ी अबरी जान खे क़बूल फरमा ये चए वेठो चवंदे चवंदे रब करीम जी दरबार में हुनजी दुआ अघी वई आहे रूह परवास थी वियो हुनजो रूह विधे मुंहुं ॾिठो मुंहिंजा बि दोस्तो बुजुर्गो अल्लाह साईं जी दरबार में हुनजी कुर्बानी क़बूल पइजी वई आशिक वेचारा मुझा प्यारा इन हाल में बैतुल्लाह सां मोहब्बत रखंदे मदीने वाले सां मोहब्बत रखंदे जिन सफ़रनि जा इरादा कया रब पाक उन्हनि जा इरादा पूरा फरमाया अल्लाह से उनके तोड़ पहुंचायो रब करीम उनके जरूर दीदार करायो अल्लाह अकबर मुझा प्यारा दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे सदके आशिक वेचारा बैतुल्लाह शरीफ जा तड़पन था ॾिसण देला आशिक तड़पन था तो बैतुल्लाह शरीफ फरमायो महबूबा जेको मुझे इश्क खे रखी दिल में असल से इश्क है बाबा वींदे वींदे एक आशिक जी सचल साईं वारी काफी सचल साईं वारी काफी वींदे वींदे ॿुधाए बेरा प्रोग्राम मुसलसल हलनि था पिया हाजिन जा काफिला वञनि था यकीन कयो हर रात जलसो आहे इन जे करे थकावट बि आहे सफ़र जी ऐं वग़ैरह पर साईं जन जो आस्थानो आहे हिते से अब्दुल्ला साहब बादशाह जूं दुआउनि गॾु इंशाअल्लाह ताला असांजा सभिनि जा बेड़ा पार यकीन कयो त महबूब सुभाणे पाण असांजे महफ़िल में मौजूद आहे बेड़ा ई पार आहे असल ॻाल्हि इश्क ॿुधायो न काबो जो इश्क जो तलाब थो करे तो इश्क वारी दिल हिन दिल में जॾहिं इश्क ईंदो आहे मोहबत ईंदी आहे त ख़ुदा पाक थो फरमाए सत आसमानूं सत ज़मीनूं मूंखे मापे न सघंदियूं आहिनि इल्ला बिक़ल्बि अब्दुल मोमिन मगर मोमिन जे दिल में मां रहमत रही सघां ॿुधो पिया न आवाज़ जिस इश्क में सर न दिया दो जग जिया तो क्या हुआ जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ दो जग जिया तो क्या हुआ दो जग जिया तो क्या हुआ जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ अरे काजी खोल किताबा मसले बते दे और क्या काजी खोल किताबा मसले बते दे और क्या पढ़ता अमल तो करता नहीं पढ़ता अमल तो करता नहीं काजी बना तो क्या हुआ जिस इश्क में सर न दिया दो जग जिया तो क्या हुआ हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ अरे दिल दा कुफर तो कटता नहीं दिल दा कुफर तो कटता नहीं हाजी बना तो क्या हुआ हाजी बना तो क्या हुआ ओ जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ अपना अंदर तू रंगता नहीं अपना अंदर तू रंगता नहीं जोगी बना तो
हुआ, अपना अंदर तू रंगता नहीं, जोगी बना तो क्या हुआ। ओ सुनकर सकल इसकी बोला कराया तो क्या हुआ, सुनकर सकल इसकी बोला कराया तो क्या हुआ। अपने अंदर तू रोता नहीं, अपने अंदर तू रोता नहीं, लोटा सुनाया तो क्या हुआ। एक बेपरवानो दिल देके असी दीदार दा सौदा कर बैठे, रब लाख मोहब्बतां नू चाहे असा इश्क दी दावा कर बैठे, असी इश्क दी दावा कर बैठे। असल गाला इश्क, असल गाला मोहब्बत मुजादी दोस्तों, या मोहब्बत मेरे सीने में ईंदी, जने इश्क लड़ी सीने में घर कंदो तो इंशाअल्लाह रब भी तुझे दिल जो मेहमान तो मदीने वालों भी तुझे दिल जो मेहमान। बेटा ऐसा तो पानी मटे झूपड़ा मूर्ख उन मरन, साह ओडा सुकरी लोची पान लहन, दम न सुञाणन दाहू कर मुछ नदियां। इश्क जेका है सा वॾी शइ आहे, इश्क जो हिकिड़ो ज़रो मिली वञे, इश्क जी हिकु चिणक ही मिली वञे, कहिड़ा ई पाए। इश्क छा है, मोहब्बत छा है। मुंहिंजा वीर दोस्तों बुजुर्गो, सैयदना आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह साईं जन्नत मां कढी छॾियो पोइ कई साल रोंदो रहियो, पर हिकु दफ़ो हज़रत मूसा अलैहिस्सलाम आसमान में मुलाक़ात थी। सैयदना मूसा अलैहिस्सलाम पुछो केरु, आदम अलैहिस्सलाम चयो ओ आदम जे असांखे कणक खाराए, जे असांखे अन्न खारायो, बसर खाराया, थूम खारायो, मथां न अची हा त जन्नत जा फल खाऊं हा, हमेशा जन्नत में रहूं हा। आदम कासम घोट कद हूंदो, सॼो राज तोसां गॾु हूंदो, बचा कार तोसां गॾु हूंदा। हुसैन अखियुनि सां बचा कुएं ते ॾिसंदे बचनि खे तड़पंदे ॾिसंदे, मुंहिंजा मौला हाज़िर इंशाअल्लाह हुसैन जी अखि मां ॻोढ़ो न ॾिसंदे। आदम इश्क जे मैदान में मुंहिंजा मौला असल आशिकनि जो सिर न साधण कम, सवसरनि खां अॻिरो संदो दोस्तां कम, ही हॾो ऐं चम घोरियो जान मोहम्मद था। इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर के, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर। ओ पीर कामिल खां सिवा लहरों लगाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर। पीर कामिल खां सिवा, पीर कामिल खां सिवा लहरों लगाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर। पीर कामिल खां सिवा, पीर कामिल खां सिवा लहरों लगाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर, इश्क जे दरिया में बेड़ो हलाए। हलो हलो रे मोमिन बेड़ो प्यार है, हलो हलो रे मोमिन बेड़ो प्यार है। ओ बेड़े हलाइण वारो, बेड़े हलाइण वारो मिठो मदानी आहे, ओ सचो मदानी आहे। हलो हलो रे मोमिन बेड़ो प्यार है, हलो हलो रे मोमिन बेड़ो प्यार है। ओ मतन दान से वञई वक्त सारो, ओ मतन दान से वञई वक्त सारो। मेरा भरी बीठो इजो छुटण वारो, कोई पातड़ीअ ते, कोई पातड़ीअ ते बेड़ो प्यार है, हलो हलो रे मोमिन बेड़ो, बेड़े हलाइण वारो, बेड़े हलाइण वारो मिठो मदानी आहे, सचो मदानी आहे। हलो हलो रे मोमिन बेड़ो प्यार आहे,
پیار ادا سائیں اساں جو تیرو پیار او کھنج سمر کو سارے کھنج سمر کو سارے پاری تار آہے پاری تار آہے ادا سائیں اساں جو تیرو پیار ہے ادا سائیں اساں جو تیرو پیار سلام علیکہ صلوات اللہ علیکہ صلوات مصطفیٰ مدنی بھلا بے کسن جا بھر جھلارا خالق اکبر جا پیارا شام پر تو تھی سہارا یا نبی سلام علیکہ یا رسول یا حبیب سلام علیکہ صلوات اللہ علیکہ صلوات احمدہ ہی عرض ہے ملکھنی مولا پجائے مصطفیٰ مدینے گھرائے پہلے پاڑے میں رہائے یا نبی سول سلام علیکہ یا حبیب سلام علیکہ صلوات اللہ علیکہ صلوات گنبد خضرا جوالی سب نبی تو در سوالی امتی سب ہے خالی یا حبیب ذل جلالی یا نبی یا رسول سلام علیکہ یا حبیب سلام علیکہ صلوات اللہ علیکہ صلوات واہ واہ شان کی جو عطا واہ واہ مان کی جو سیر اللہ مکان کی جو رب میزبان کی جو یا نبی سلام یا حبیب سلام اے فاطمہ جا بابا السلام اے حسنین جاننا یا الہی واسطہ آلے رسول کر اساں جو ہی سلام قبول اللهم صل على سيدنا ومولانا شفيعنا محمد وآله وأصحابه أجمعين اللهم ارحمنا فإنك خير الراحمين اللهم انصرنا فإنك خير الناصرين بادشاہ جرم مارا درگزار ماں گنہگاری میں تو آمرزگار تو میں پکاری و معبد کر دے جرم بے انداز بے حد کر دے صالحہ در بندے سیاں کر دے
آخرت کردہ پشیمان گشتائے بار تو الطاف بے پایا بود نا امید از رحمت شیطان بود التجائے میں کنم یا محمد عربی درد دل را بات گویم یا محمد عربی زار نالم زار گریم بر درد یا سیدہ زود رس فریاد دل را یا محمد عربی سائل امید نارم یا نبی آخر زمان سخت مشکل ہست من را آسان کن یا محمد عربی چونکہ وقت اجل آیت سختی بود بر جان من را قوت در ذکر ربی یا محمد عربی چند نالد شیخ صابی اد حساب رستتوں و شافع کونین ہستی یا محمد عربی گنج بخش فیض عالم مظہر نور خدا ناک سارا پیر کامل کاملارا رہنما سرکار غوث اعظم نظر کرم خدا را میرا خالق کا سفر دے میں فقیر ہوں تمہارا یا حیو یا قیوم ان پاک مبارک روحانی دینی محفل کے پہلی دربار میں قبول جو شرف عطا فرما بارگاہ رسالت باب صلی اللہ علیہ وسلم جی دربار میں قبول جو شرف عطا فرما رسولن جے سردار جے ازواج مطہرات امہات المومنین جی دربار میں قبول فرما رسول دو جہاں صلی اللہ علیہ وسلم جی آل اطہار جے دربار میں قبول فرما محبوب جے غلام اصحاب صبر جی دربار میں قبول فرما تابعین تبا تابعین جی دربار میں قبول فرما پیرم جے پیر سیدنا غوث العظم دستگیر جی دربار میں قبول فرما داتا علی حجویری جی دربار میں قبول فرما آجا معین الدین چشتی اجمیری رحمت اللہ تعالی علیہ جی دربار میں قبول فرما کل مومن مسلمان بزرگن جی دربار میں قبول منظور فرما یا اللہ ان محمدی مجلس جے صدقے نہ دربار سے آباد فرما مدرسے کے آباد فرما سائیں عبداللہ شاہ سنور شاہ بادشاہ ننجے نگر نیاز میں انیائی برکت و رحمت و نازل فرما ترقی عطا فرما سندر جان و مال ایمان جی حفاظت فرما یا اللہ سان شان انیائی بلند و بالا فرما سندر ننگر جے دسترخوان کے انیا وسعت فرما انیا وسیع فرما یا رب العالمین ان درگاہ کے دربار کے آباد فرما سائیں غلام مرتضی شاہ جے فید کے تا قیامت جاری ہے ساری رکھ جا یا رب العالمین دربار کے آباد فرما تے جے کے سائل بھی بنجیت مالک مٹھا انہاں جا سوال اگھائے انہاں جا سوال پورا فرما مجھا مالک مٹھا منہ سمیت جے کے بھی آیان اج غوث پاک جے اولاد جے دروازے تے سائل بنجی آیان مالک سائیں پیرن جے پیر جے اولاد جے آستانے جے صدقے اساں کے دین و دنیا دی نعمت رکھا مالا مال فرما دین و دنیا دی پریشان خاصا کے محفوظ فرما یا رب العالمین سخی دروازے جے صدقے اساں کے بار بار مکے مدینے دی حاضری نصیب فرما مالک سائیں اساں جا دین و دنیا میں بیڑا پار فرما اساں دی جان و مال ایمان دی حفاظت فرما مجھا مولا جے کے بیمارن تن کے شفا عطا فرما دکھو یہ لنجا دکھ دور فرما مقروضن کا قرض اللہ مجھا مالک مٹھا پریشان کے خوشو نصیب فرما مجھا مولا صدر دی بھجن مجا کہ چند مسلمان بچڑا اغوا تھیان مالک مٹھا جلدی خیر و عافیت سان کے مائتن سا ملا انہن کے ظاہر فرما یا اللہ بیا پیڑی تکلیف میں کہ مسلمان ان کے بھی آزادی عطا فرما اے مجھا مولا جے کو بغیر کے دو جے قید میں آن کے قید خان آزاد فرما مالک مٹھا دنیا جے قید کونے کند کرس میں محبوب جو غلام جے پریشان آن دی پریشانی دور فرما انہن تے نگاہ کرم فرما انہن تے مہربانی فرما خصوصاً اوے مسلمان جے کے لادانو کرے ران فوت تھیان مالک مٹھا انہن جی قبرن کے جنت جے باغن میں تبدیل فرما اساں جو خاتم بالایمان فرمائے دا یا اللہ جے کے بھی بزرگان دین دنیا میں وصال فرمائے ویا انہن جا درجات بلند فرما انہن جے فیوز و برکات میں اضافہ فرما خصوصاً ہن درگاہ کے آباد سرشاد رکھ جا یا اللہ ان مدرسے کے آباد فرما ان مسجد کے آباد فرما مدرسے جے طالبن کے آباد فرما مجا مالک مٹھا ہے تے عقیدت مندن کے آباد فرما مالک سائیں بیا جے کے بھی سائلن سوال کھڑی آیان تو دلن جا بھیگ جان در ربائی مالک مٹھا سبن جا جائد مطلب پورا فرما جائد مرادو پوریوں فرما انن جا سوال پورا فرما ربنا آتنا فی الدنیا حسنتوں وفی الآخرت حسنتوں وقنا عذاب النار یا رب العالمین صاحب بخری صاحب جو پریشن شوا مجھا مالک مٹھا جلد ان کے شفاء کاملہ یا اللہ جلد صحت یابی
بیا کے اعراب مسلمان مریض اسپتال میں گھر میں مدینے والے سائیں کے صدقے تو شافی ہے کافی تو حبیب تو طبیب تو درد جی دوا جانب مجھے جی امین آزار انواع صاحب دے شفا میاں مریض صلاۃ تنجی سیدہ کل مردن جو ملم دردن کے دفع کرے کل اف علم رس جم یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم سبحان ربک رب العزت عما یصفون وسلام علی المرسلین والحمد للہ رب العالمین ان اللہ وملائکته یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللهم صل علی سیدنا مولانا شفیعنا محمد وآلہ وصحبہ اجمعین بحق لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ